नुसरत साहब ही मामलो आहे छा? अवां सां कंहिं वाइदो कयो हो सेनेट जे चूंडनि में अवां खे वोट ॾियण जो, ऐं पोइ उहो वाइदो वफ़ा छो न थियो? अदा मामलो त मुंहिंजे ख़्याल में अॻु में ई ख़बर हुई, सभिनीनि खे, तव्हां मीडिया वारनि खे बि ख़बर हुई त जेको असांजी पोज़ीशन आहे पार्टी पोज़ीशन, उन जे हिसाब सां असां 3 ऑपोज़िशन पार्टियूं उन्हनि जी जेको टोटल मेंबरनि जी तादाद आहे उन जे हिसाब सां असां पाण में तय कयोसीं। MQM जा 21, 30 उन्हनि जा, बल्कि 30 न 28, छो जो 2 त उन्हनि जा साम्हूं साफ़ अलॻि ऐलान चई चुका, ऐं उन खां पोइ असांजा हुया 14। सो उन हिसाब सां सेटिंग थी। असां 14 मेंबरनि PTI जे लाइ बि वोट ॾियण जो ऐं MQM जे लाइ बि वोट ॾियण जो असांजो टोटल इहो उन्हनि सां तय थियो। ऐं वापसी में PTI चयो त 7 असां तव्हांखे वोट ॾींदासीं, ऐं ॾिसो 14 असांजा हुया, उन हिसाब सां 7 यानी पूरे उन ते बीठी हिकिड़ी सीट 21 ते, त टोटल असांजा 21। असांखे ॿिए पासे न को हो ई न हो। हाणे उहे 7 मेंबर जेके हिननि असांखे लिस्ट ॾिनी, उहा लिस्ट पाण ॾेई ऐं बाक़ाइदा चयूं त असां बेस्ट मां बेस्ट मेंबर कढी तव्हांखे ॾिना आहिनि, कोई मेंबर हेॾे होॾे न थींदो, तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो ऐं तव्हांजी सीट निकिरंदी। इन आधार ते इहो सभु कुझु तय थियो हो। उन खां पोइ जनाब तव्हां ॾिठो त छा हशर थी वियो। असां 14 मेंबर, 14 जा 14 वोट PTI जे जेके बि मेंबर्स हुया, टेक्नोक्रेट ते हुया, फीमेल ते हुई ऐं जर्नल ते हुया, असां पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजी लीडरशिप जे हुकुम ते वञी ॾिनासीं। असांखे इहा उमेद हुई त असांजा 14 वोट वठी असांखे 7 जेके ॾिना अथऊं असां सां बिल्कुलु कमिटेड हूंदा, छो जो हुननि पाण हुनजी को लीडरशिप चयो आहे मथां त असांजा बेस्ट आहिनि। ऐं उहो बेस्ट जेको हशर कयो उहो त पोइ असांखे हिननि जे अंदर मां ख़बर थी पए, पाण में ई मेंबर्स जेके ॿुधाइनि पिया कि हे त असां में ई शकी हुया, हे त असां में ई शकी हुया। अरे तव्हां मां ई शकी हुया, जेकॾहिं तव्हां में इहो ई हुयो त पोइ बाक़ी असांखे तव्हां अहिड़े मेंबर खणी, उहो करीम भलो गबोल जंहिं ते एॾो झेड़ो थियो, हे कुझु थियो, जेको उते वेठी थो ॿुधाए त 2 करोड़ जी मूंखे फलाणे ऑफर ॾिनी पीपुल्स पार्टी मां, वरी 5 करोड़ जी ॾिनो, वरी मुंहिंजे 8 करोड़ जी मूं ताईं ऑफर हली वई। पोइ अहिड़े माण्हुनि खे बि असांजे पैनल में विधव ऐं ॿिया जेके अहिड़ा मेंबर हुआ। त असां हिन मामले में ॾाढा लाज़मी आहे असांजो जेको मोराल आहे सफ़ा हेड डाउन करे असांजी जेका हुननि हालत कई, उन खां पोइ इहो बर्दाश्त कंहिं बि GDA जे कंहिं मेंबर खां बर्दाश्त न थियो। कल्ह असांजी ॾाढी बुरी हालत थी, लीडरशिप सां गॾु वेठासीं, 1 कलाक 2 कलाक असांजी मीटिंग थी आहे। पोइ इमरान ख़ान सां ॻाल्हायो वियो, इमरान ख़ान खे सॼी सिचुएशन ॿुधाई वई, उनखे उहा लिस्ट मोकिली वई, उहो ख़त लिखियो, वरी उहो ख़त मोकिलियो त भाई हे असां सां तव्हांजी कमिटमेंट हुई, हे असां सां अशर थियो आहे, हाणे फौरी तौर ते जंहिं जी जांच कयो त हे असां सां अहिड़ो वेझण छो करे विया। इहो तव्हांजे साम्हूं थियो। इन करे अॼु असां प्रेस कॉन्फ्रेंस करे उन्हनि मेंबरनि जी नाला बि जेके आहिनि उहा एक्सपोज़ कयासीं, जेको असांखे लिस्ट ॾिनी वई। ये अच्छा नुसरत साहिब, आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे? तालो हुकूमती सतह ते त ॾिसूं था पिया अवां सां सलाह मशवरा न पिया कया वञे। नवां जी GDA जी क़यादत इहा चए थी पई त जॾहिं सिंध जे हवाले सां का पॉलिसी ठहे थी पई, उन्हनि खे एतमाद में न पियो वरितो वञे। जॾहिं हाणे पार्टियुनि जी ॻाल्हि अचे थी पई, पोइ बि अवां सां अहिड़ो धकु कयो पियो वञे। त हाणे ॿुधायो त GDA जो अॻियों लाहे अमल छा हूंदो? छा सुभाणे वारे जेको वज़ीर आज़म एतमाद जो वोट पियो वठे, त इन सूरतनि में बि अवां वज़ीर आज़म सां गॾु बीहंदव? ॾिसो, असां ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो फ़ैसिलो नथा करणु चाहियूं त जमहूरी हिकिड़ी हुकूमत हले थी, उनखे अहिड़ो धकु हणूं सिर्फ़ु इन उन हवाले सां त इहे असां सां हिननि जे 7 मेंबरनि असां सां वेसा घात करे छॾी। ठीकु आहे, एतिरे अरसे ताईं GDA सां कमिटमेंट थींदियूं रहियूं, उहे पूरी न थियूं। हुनजे बावजूदि दुनिया ॾिसे थी, पाकिस्तान में इहा शइ पूरी सिंध खे ख़बर आहे त असांखे ख़ुदा न ख़ास्ता लालच हुजे या असां धमकियूं ऐं ब्लैकमेलिंग करण वारी जेकॾहिं सियासत कंदा हुजऊं हा त पोइ असां इलाही कुझु करे था सघूं, इलाही असां वटि अहिड़ो असां जेकॾहिं अहिड़ो ई असांजी सोच हुजे हा त 14 मेंबरनि जे बदिले 14 ई वठूं हा, त न बाबा कुझु बि थी थो सघे, 14 जे बदिरां 14 ॾींदव त तव्हांखे मिलंदा। न कयोसीं न, एतमाद ऐं तरीक़े सां प्यार मोहबत सां 3 पार्टियुनि जो पाण में थियो। पर हेॾो जेको सभिनीनि जी सीटूं निकिरी आयूं, सभु मज़े सां पंहिंजे पंहिंजे घर ख़ुशी ख़ुशी हलिया विया। असां जिन जा 14 मेंबर आहे उनजी हिकिड़ी सीट न निकिती, उन्हनि जी हिकु सीट मुश्किल सां निकिरिया। इन करे इहो एॾो वॾो जेको असां सां थियो। बहरहाल मथे वोट त उअं ई कंदासीं, सिधी सी ॻाल्हि असां नथा चाहियूं त मथे लेवल ते अहिड़े वक़्त में जॾहिं मुल्क एॾे मुश्किल हालात खां गुज़रे थो, जो ख़ुदा न ख़ास्ता असां जमहूरियत खे धकु हणूं, उहो पंहिंजो थींदो। बाक़ी अॻिते जो लाहे अमल असां पाण तयारु कंदासीं। मीटिंग थींदी GDA जी, सभु जेके बि GDA जा अॻुवान हूंदा इकठा थींदासीं
ऐं असां उन जे लाइ अमल ठाहींदासीं। अच्छा नुसरत साहब हिकिड़ो इहो तासुर आहे त GDA छाकाणि त मुसलसल नज़र अंदाज़ पई थिए, GDA जी पंहिंजी क़यादत बि चए थी पई, ऐं हाणे तव्हां चओ था पिया तव्हां सां धक बि थियो आहे त GDA हुकूमत जे ख़िलाफ़ या इन इतिहाद जे हवाले सां फ़ैसिलो इन करे बि नथी करे सघे छाकाणि त उन वटि का हिकिड़ी पार्टी त आहे कोन, मुख़्तलिफ़ सियासी अॻुवान आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी अॻुवाननि जा मुख़्तलिफ़ मुफ़ाद आहिनि, इन करे GDA कंहिं बि फ़ैसिले करण वारी पोज़ीशन में कोन्हे। ॾिसो जेकॾहिं ईअं हुजे हा त हर पार्टी जेका ठीकु आहे अलॻि अलॻि पार्टी आहे इतिहाद ठहियो बि इलेक्शन जे लाइ हुयो, इहो कोई हिन में इहा कमिटमेंट कोन हुई त इहो इलेक्शन खां पोइ बि हलंदो। इहो तव्हांखे बि ख़बर आहे न, इतिहाद ठहंदा आहिनि त इलेक्शन जे लाइ ठहंदा आहिनि, उन खां पोइ हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। पर उनजे बावजूदि हिन महिल GDA जो हिकु हिकु मेंबर पीर साईं पागारे जे मथां एतमाद थो करे ऐं पाण थो चाहे, उनते कोई ज़ोर ज़बरदस्ती न आहे कि GDA जी हर पार्टी जो हर अलॻि अलॻि पार्टियूं न, हर कंहिंजो अॻुवान अलॻि आहे, उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, चाहिनि त छॾे वञनि, चाहिनि त, पर हिन महिल ताईं कमिटेड रहिया आहिनि, गॾु रही वेठा आहिनि ऐं हिकिड़ो ई लाहे अमल ठहे थो, उनजे मुताबिक़ फ़ैसिला था थियनि। दफ़ा उहो हिकिड़ो सिलसिलो हले थो, उन सिलसिले खे अॻिते केसाणी कोई खणी थो हली सघे, केसाणी उहो त अचण वारो वक़्तु, पर हिन महिल ताईं इंटैक्ट आहियूं। ऐं सिंध जे हवाले सां असां बेशक GDA खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे वफ़ाक़ी तौर ते आहे उहो, पर असां सिंध जे हर मसइले ते इंटैक्ट रहिया आहियूं ऐं पंहिंजो मौक़िफ़ बयानु कंदा रहिया आहियूं, असेंबली हुजे असेंबली जे ॿाहिरि हुजे, त इहे शइ आहे। ऐं इनशा अल्लाह ताला जेसिताणी पीर साईं ते एतमाद कंदा ऐं पंहिंजो हिकिड़ो एतमाद वारो फ़ज़ा रहंदी त इहो GDA वारो पार्टी जो हलंदो सिलसिलो, अदरवाइज़ अॻिते जेको बि थींदो आहे सियासी तौर ते हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मंशूर आहे, पंहिंजे हिसाब सां फ़ैसिलो करण में आज़ादु हूंदा आहिनि। अच्छा ॾिसो नुसरत साहिबा, कराची कमेटी ठही उन ते अव्हांखे एतिराज़ हुया, ॿेटनि जे मामले ते अव्हांखे एतिराज़ हुया, सेनेट जी हवाले सां अव्हांखे एतिराज़ हुया, अव्हां जी पार्टी क़यादत में सरदार रहीम मुंहिंजे प्रोग्राम में चयो त वफ़ाक़ी हुकूमत खां पाकिस्तान नथो हले ऐं असां सोचूं था पिया त हिन इतिहाद खां जेको आहे ॿाहिरि निकिरो, हाणे अव्हां सां एॾो धकु थियो आहे, छा अव्हां चवंदो त इन सूरत हाल में बि अव्हां तहरीक इंसाफ़ सां जीअं जो तीअं हलंदो? मां वरी तव्हांखे चयुमि त इतिहाद कयो वेंदो आहे त सिर्फ़ु इन लाइ न त ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ी हालतूं थियनि या कुझु थियनि त असां सिर्फ़ु पंहिंजो मफ़ाद ॾिसूं। ॾिसो GDA कुर्बानी ॾिनी, तव्हांखे बि ख़बर आहे हिन महिल सॼे पाकिस्तान में सिंध में इहा ॻाल्हि हले थी त GDA कुर्बानी ॾिनी, GDA जी कुर्बानी जे मुक़ाबले मिलियो छा हिन वक़्त ताईं? ॾिसो फ़ाइदो इहो थियो त जेको सरप्राइज़ CM मुराद अली शाह ॾियण पियो चाहे उहो न ॾेई सघियो, उन्हनि खे जेके टारगेट रखियो उहे सीटूं न कढी सघिया, असांजी कुर्बानी इन हिसाब सां कमु अची वई ऑपोज़िशन जे हवाले सां जेका छा असल में इहो सरप्राइज़ इहो त न हुयो त ॿिया भले मेंबर खटे अचनि, छाकाणि त अगरि सैफुल्ला आबड़ो खटे थो पियो त उन ते पीपल्स पार्टी को एॾो वॾो नुक़सानु न थींदो, भले सदरुद्दीन शाह अगरि सेनेट जी चूंडुनि में सेनेट ते वेंदो, सेनेट जी असेंबली में वेहंदो त पोइ उनजो असरु वॾो थींदो, इहो सरप्राइज़ न हो त सदरुद्दीन शाह सेनेट ते पहुची न सघे। न ठीकु आहे, जेके बि ॻाल्हियूं आहिनि, जेका बि प्लैनिंग थी आहे, जेका बि सोच रखी वई आहे उहा पंहिंजी जाइ ते, बहरहाल असांजी सीट न निकिती, न कढणु ॾिनी वई, या जेको बि सिलसिलो थियो, 6 मेंबरनि पंहिंजो कमु कयो, उन्हनि 6 मेंबरनि खे कंहिं इस्तेमालु कयो, कहिड़े लेवल ताईं इस्तेमालु कयो, उन्हनि जे रिबटल में हुननि छा हासिलु कयो, इहे सभु तहक़ीक़ात थींदी, मां ॿुधायांव थी, इहे चुप करे कोन वेहंदासीं। ऐं इहा शइ अॻिते जे लाइ फ्यूचर जे लाइ हिकिड़ो बहितर अमल थींदो ताकी अॻिते कोई बि पंहिंजी पार्टी सां, पंहिंजी लीडरशिप सां या कंहिं बि हवाले सां धोखो थो करे या हॉर्स ट्रेडिंग में वञे थो, उन जी बि अव्हां सम्झो था त अव्हांखे जेके PTI जे अॻुवाननि वोट न आहिनि ॾिना उन में इहा साज़िश पीपल्स पार्टी बि करे, पीपल्स पार्टी बि इन साज़िश में शामिल हूंदी? बाक़ी बाबा केरु थो इहो वठी सघे, बाक़ी MQM कंदी या PTI जी लीडरशिप पाण मथां चयो हूंदो त न ईअं न कजो, ईअं न आहे, सिधी सही ॻाल्हि आहे, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, सरप्राइज़ ॾियण जी ॻाल्हि CM मुराद अली शाह कई, को ॿिए कोन कई न, सिधो ऐं तव्हां सभई मीडिया वारा आहियो, तव्हां सॼी मूवमेंट ॾिसो पिया, जेके ॻाल्हियूं शायदि तव्हांखे ख़बर आहिनि असांजे कंहिं उन्हनि खे बि न हूंदी, त इन करे तव्हांखे सभु ख़बर आहे त कहिड़े तरीक़े सां काथे कंहिं सां मुलाक़ातूं थियूं, केतिरा, हिकिड़ो इहो करीम गबोल सिधो सभिनीनि जे साम्हूं असेंबली में वेठो लॉबी में चए थो त मूंखे 2 करोड़ जे अॻु में पीपल्स पार्टी वारी वरी 4 करोड़ जी वरी 8 करोड़ जी ऑफर ॾिनी त को इन खां वधीक अञा छा सबूत ॾेई था सघूं। 2 हुननि जा मेंबर PTI ठीक है, ठीक है, चो पिया तव्हांखे वॾी महिरबानी नुसरत साहिब साहिबा।